मिटीअ जा थांव ऐं मटको असांजे घराणनि में अहम शइ रही आहे। पुराणे ज़माने में मटके जो पाणी पीअण खे सभ खां वधीक पसंदि कयो वेंदो हो। पंहिंजे कुटुंब जे बुज़ुर्गनि खां पुछिजे त उहे ॿुधाईंदा त हुननि पंहिंजे घर में मटका ऐं दिला ज़रूरु रखिया हूंदा। जेतोणीकि कुझु माण्हू इन खे अॼु बि इस्तेमालु करे रहिया आहिनि, पर घणा इन खे गैर ज़रूरी ऐं पुराणे दौर जी शइ सम्झंदा आहिनि। पर शायदि इन्हनि खे ख़बर न आहे त मिटी जे थांवनि मां पाणी पीअण जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि जेके ज़रूरु ॼाणणु घुरिजनि। पाणी खे ज़ख़ीरो करण लाइ मिटी जे थांवनि जो इस्तेमाल जो बुनियादी सबबु इहो आहे त इहे कुदरती तौर ते इन खे थधो करण में मदद कंदा आहिनि, जंहिंजे नतीजे में पाणी ते कुदरती तौर ते थधाइण जो असरु पवंदो आहे। इहे गरम ॾींहंनि में अव्हां जी उञ उझाइण लाइ बहितरीन आहिनि। ग़ज़ाइयत जी माहिर मूजिबि मिटीअ जे थांवनि मां थधो पाणी पीअणु फ्रिज जे थधे पाणीअ खां बहितर आहे, छो त फ्रिज जो पाणी सिहत जे मसइलनि जो सबबु बणिजंदो आहे। जेकॾहिं अव्हां खे खंघि या ज़ुकाम आहे त मटके जो पाणी पीअणु अव्हां लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो। असां सभु फ्रिज जे पाणी पीअण जा आदी आहियूं, इन जे करे हालत वधीक ख़राब थी वेंदी आहे। मिटी जे थांवनि जो पाणी हिकु मिसाली गर्मी पद खे बरक़रार रखंदो आहे, जेको गले में साड़ो नाहे कंदो। हीउ इन खे सुकून ॾींदो आहे ऐं मुस्तक़बिल में अहिड़नि इन्फेक्शन्स खे रोकण में मदद कंदो आहे। जीअं त मिटीअ जे थांवनि जो पाणी मिसाली गर्मी पद ते हूंदो आहे, इन लाइ इहो हाज़मे में मदद कंदो आहे ऐं पेट जे मसइलनि जीअं अंगारी ऐं कब्ज़ खे रोकींदो आहे। आयुर्वेद मूजिबि बर्फ़ जो थधो पाणी पीअणु असांजे हाज़मे जे अमल खे सुस्त करे सघे थो ऐं असांजे मादे में रत जी नालियुनि खे तंग करे छॾींदो आहे, जंहिंसां तकलीफ़ थींदी आहे। इन लाइ जेकॾहिं अव्हां पंहिंजे हाज़मे वारे निज़ाम खे सेहतमंद रखणु चाहियो था त मटके जो पाणी पीओ। असांजे जिस्म जे गर्मी पद बराबरि पाणी पीअणु ग़िज़ाई शयुनि खे बहितर तरीक़े सां जज़ब करण लाइ बहितरीन आहे, जंहिंजे नतीजे में अव्हां जो मेटाबॉलिज़म वधंदो आहे। इन लाइ मिटी जे थांवनि जो पाणी बहितरीन आहे। ॿिए पासे जेकॾहिं अव्हां वटि थधो पाणी आहे त अव्हां जे जिस्म खे ग़िज़ाई शयुनि खे जज़ब करण लाइ वधीक महिनत करणी पवंदी आहे, जेको अव्हां जे मेटाबॉलिज़म खे सुस्त कंदो आहे। मिटीअ जे थांवनि खे ठाहिण में को केमिकल इस्तेमालु न आहे कयो वेंदो, जेको इन्हनि खे पीअण ऐं पाणी ज़ख़ीरो करण लाइ बहितर बणाए थो। आलमी इदारनि जी तहक़ीक़ मूजिबि मिटीअ जे थांवनि में 30 ॾींहंनि ताईं ज़ख़ीरो कयल पाणी प्लास्टिक जी बोतलुनि ऐं स्टील जे थांवनि जी भेट में मयार खे बहितर तौरु बरक़रार रखण लाइक़ु आहे।